अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं फेडरल पब्लिक सर्विस कमीशन पारां जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो कंसोलिडेट एडवर्टाइज नंबर 12/22 जेका 3 नवंबर ते अनाउंस कई वई आहे। इन्हनि में तक़रीबन 25 खां वधीक ऑर्गेनाइजेशंस में जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हर फील्ड सां रिलेटेड इन में जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। सभिनी खां पहिरीं इन में जेका जॉब अपॉर्चुनिटीज़ आहे उहा आहे सिस्टम एनालिस्ट जी। उन सां गॾोगॾु इन जी जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे, कहिड़ी कोटा ते ही जॉब्स आहिनि, सभु इन में डिटेल में लिखियलु आहे। उन खां पोइ आहे जर्नल स्टाफ ऑफिसर जी। उन खां पोइ जेका जॉब अपॉर्चुनिटीज़ आहे एसोसिएट प्रोफेसर फीमेल जी। उन खां पोइ लेक्चरर फीमेल मैथमेटिक्स जी। उन खां पोइ असिस्टेंट डायरेक्टर MIS जी। उन खां पोइ इंस्पेक्टर कस्टम इंटेलिजेंस जी। उन खां पोइ रजिस्ट्रार जी जॉब आहे। डिप्टी डायरेक्टर प्लानिंग जी जॉब आहे। सीनियर एलिमेंट्री टीचर फिजिकल जी जॉब आहे फीमेल जे लाइ। असिस्टेंट डायरेक्टर जी जॉब आहे। असिस्टेंट साइंटिफिक एडवाइजर जी जॉब आहे। फिशरीज डेवलपमेंट कमिश्नर जी जॉब आहे। जूनियर साइंटिफिक ऑफिसर जी जॉब आहे। सिविलियन स्टोर ऑफिसर जी जॉब आहे। सीनियर रिसर्च ऑफिसर ग्रेड 2 जी जॉब आहे। असिस्टेंट चीफ फार्मासिस्ट जी जॉब आहे। सिविलियन सिक्योरिटी ऑफिसर जी जॉब आहे। एस्टेब्लिशमेंट एंड केस ऑफिसर जी जॉब आहे। असिस्टेंट डायरेक्टर डेटाबेस जी जॉब आहे। असिस्टेंट डायरेक्टर वेब डेवलपमेंट जी जॉब आहे। असिस्टेंट डायरेक्टर स्टेट अकाउंट्स जी जॉब आहे। प्रोग्रामर जी जॉब आहे। एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर जी जॉब आहे। ही सभु जॉब हुयूं जेके डिफरेंट फील्ड सां रिलेटेड माण्हुनि जे लाइ हुयूं। हिन एडवर्टाइज़मेंट में हिन जी कंप्लीटली डिटेल मौजूदु आहे कि कहिड़ी कोटा ते आहे। सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KPK हर जेका जॉब आहे उनजी अलॻि अलॻि कोटा डिफाइन थियल आहे जिते रिक्वायरमेंट आहे। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां FPSC जी वेबसाइट ही जेका तव्हां URL ॾिसो था www.fpsc.gov.pk इन ते वञी अप्लाई कंदा। सभिनी खां पहिरियों इन जो प्रोसीजर इहो हूंदो आहे, तव्हां चालान डाउनलोड कंदा, उहो तव्हां नेशनल बैंक में वञी पे कंदा ऐं उन खां पोइ तव्हां अप्लाई कंदा पंहिंजी जॉब्स जे लाइ। तव्हां ॾिसो था त इन में अप्लाई कीअं कजे। जीअं तव्हां ही fpsc.gov.pk जी वेबसाइट सर्च कंदो तव्हां अची वेंदो ऑफिशियल वेबसाइट ते फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी। उन खां पोइ ही तव्हां ॾिसी रहिया आहियो कंसोलिडेट एडवर्टाइज नंबर 12/22 ते क्लिक कंदो। जीअं तव्हां हिते क्लिक कंदो ही तव्हांखे एडवर्टाइजमेंट ॾिसणी आहे। क्लिक हेयर कंदो, तव्हां डाउनलोड फी चालान कंदो। सभिनी खां पहिरियों स्टेप इहो हूंदो ही तव्हां चालान डाउनलोड करे हिते सिल्क करे जेका तव्हांजी आहे ऐं पोइ तव्हां पे कंदो। इन में जेको तव्हांखे मां ॿुधाए छॾियां 16 ऐं 17 ग्रेड तव्हां 300 जो चालान पे कंदा ऐं उन खां पोइ 18 ग्रेड लाइ 750 जो चालान पे कंदा। 19 ग्रेड जे लाइ 1200 जो चालान पे कंदा। 20 ऐं उन खां अबव ग्रेड जे लाइ जॉब जे लाइ तव्हां 1500 जो चालान पे। अगरि तव्हांजी जॉब 16 ऐं 17 ग्रेड जी आहे तव्हां 300 जो चालान पे कंदो। जंहिंमें अप्लाई कयो था 750 जो BPS अरिड़हं जे लाइ, 19 जे लाइ 1200 जो ऐं 20 एंड अबव जे लाइ 1500 जो। ही तव्हां प्रिंट करे हिनखे फिल करे पोइ तव्हां नेशनल बैंक में पे करे सघो था। उन खां पोइ तव्हां जेको आहे चालान नंबर जेको तव्हांखे मिले उहो तव्हां अची फॉर्म में फिल करे ऐं तव्हां फॉर्म फिल करे सघो था। तव्हां चालान पे करे अची पोइ हिते टू अप्लाई ऑनलाइन हिते क्लिक कंदा। जीअं ई क्लिक कंदा तव्हांखे स्टेप 1 तव्हां पहिरियों पंहिंजी जॉब सिलेक्ट कंदो जंहिं लाइ तव्हां अप्लाई कयो था। फॉर एग्जाम्पल डिप्टी डायरेक्टर प्लानिंग आहे। उन खां पोइ तव्हांजी सॼी डिस्क्रिप्शन ॿुधाईंदो त हिन में छा छा रिक्वायर्ड आहे। पोइ अप्लाई फॉर दिस जॉब कंदो ऐं पोइ ईअं तव्हां पंहिंजो CNIC नंबर, पोइ तव्हां जेका डेट ऑफ डिपॉज़िट फी कहिड़े डेट ते पे कई आहे, फीस डिपॉज़िट हितां सिलेक्ट कंदो 300, 750, 1200, 1500 ईअं सॼो फॉर्म फिल कंदो। हिन में फॉर्म में 2 स्टेप हूंदा आहिनि। पहिरियां तव्हां ही पंहिंजी पर्सनल ऐं जेको चालान जी डिटेल ॾेई ईंदा उन खां पोइ तव्हां पंहिंजी एजुकेशनल डिटेल ॾेई तव्हां अप्लाई करे सघंदा। हिन में ऑनलाइन अप्लाई हूंदो आहे। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियो जे लाइ चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ नई वीडियो मथे पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।